कोयटा जी रेलवे स्टेशन ते आपघाती धमाको, शहीद थियलनि जो अंग वधी 27 थी वियो, 46 खां वधीक ज़ख़्मी। कुल ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिजी जोगी। कोयटा जी कमिश्नर चयो आहे त धमाको आपघाती हो। बमबार खुलियल रस्ते खां स्टेशन में दाख़िल थियो। CPD अख़्तियारनि जो चवणु आहे त आपघाती बमबार जी सुञाणप लाइ संदसि जिस्म जा उज़वा लेबोरेटरी उमणिया विया आहिनि। सुञाणप लाइ नादरा खां बि मदद वरिती वेंदी। धमाके जे शहीद थियलनि जा मड़ सुञाणप बैदि वारसनि हवाले कया वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी कोयटा आमद। CM हाउस में आला सतही इजलास बैदि बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटीअ सां गॾु सिविल अस्पताल पहुतो। धमाके जी ज़ख़्मियुनि जी अयादत। मोहसिन नक़वी चयो त वज़ीर आज़म वाक़िए जी जांच जो हुकुम ॾिनो आहे। दहशतगर्दीअ जो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान हुकूमत जो हर सतह ते साथ ॾेई रही आहे। सरफराज़ बुगटी जो चवणु हो त दहशतगर्दनि जो को बि मज़हब या क़ौम नाहे हूंदी। बुज़दिलाणियूं कार्रवाइयूं कंदड़ दहशतगर्दनि खे भरपूर जवाब ॾींदासीं। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान, बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां धमाके जी मज़म्मत। जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मासूम शहरियुनि खे निशानो बणाईंदड़ रिआयत जा मुस्तहक़ नाहिनि। अमरीका, रूस ऐं तुर्किया पारां बि कोयटा धमाके जी मज़म्मत। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारे मंसूबे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो हैदराबाद भरिसां हडड़ी बाईपास वटि धरणो। पंजाब ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक सॼो ॾींहुं मुअत्तिल रही। डॉक्टर कादिर मक़सीद धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंधु मां शक केनाल कढण सिंध जे 6 करोड़ अवाम खे मारण जो मंसूबो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में घुर्बल पाणी न छॾण सबबि सिंध जे लाड़ वारी पट्टी समुंड पाए रहियो आहे। ॿिटे निज़ाम ऐं कालाबाग डैम वांगुरु सिंधु मां केनाल कढण वारो मंसूबो बि नाकाम बणाईंदासीं। ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं धारियनि हवाले कयूं पियूं वञनि। 14 नवंबर ते कराची में गवर्नर हाउस अॻियां धरणो हणंदासीं। सवाबी में PTI जो जलसो। बानी PTI जी आज़ादी खां सवाइ घर न वञण जो ऐलान। KP जे वॾे वज़ीर कारकुननि खां हलफ़ वठी छॾियो। अली अमीन गंडापुर ख़िताब करे चयो त अवामी PTI बानी जी ताक़त आहे। हलंदड़ महीने ई बानीअ जी काल ते ॿाहिरि निकिरंदासीं। जेल वञण लाइ तयारु आहियूं पर बानीअ जी आज़ादी खां सवाइ घर न वेंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल बानी PTI जी डोनाल्ड ट्रंप ज़रिए आज़ादीअ वारी ॻाल्हि खे लतीफ़ो क़रार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप खे अमरीकी अवाम सदर चूंडियो आहे। असां इन फ़ैसिले जो एतिराम कयूं था। हिकु सियासी जमात जो इहो चवणु त ट्रंप संदन लीडर खे आज़ादु कराईंदो, इहा ॻाल्हि लतीफ़े खां घटि न आहे। वफ़ाक़ी वज़ीर हिकु बयान में चयो आहे त दिल्लीअ जी आइनी बेंचिस ॿाहिरां न आहिनि आंदियूं। इहे सुप्रीम कोर्ट जा ई जज आहिनि। वज़ीर आज़म जल्द 5 सालनि जो मुआशी रोड मैप ॾींदो। बिजलीअ जे अघनि में अवाम खे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। बिजली पैकेज घरेलू ऐं सनअती वापेदारनि लाइ बि हूंदो। अवाम सां कयल वाइदा पूरा करे रहिया आहियूं। चाहियूं था त हर साल हर 6 महीननि लाइ अहिड़ो पैकेज आंदो वञे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी चयो आहे त चाहियूं था त अवाम सियारे में गैस बदिरां बिजली इस्तेमालु करे। बिजली सस्ती थियण सां सनअतुनि जी वधंदी। मुल्क में मुआशी सरगर्मियूं वधाइण तरजीह आहे। बिजलीअ जे निज़ाम खे बहितर बणाइण जा इंतज़ाम कया पिया वञनि। NTDC सबबि बिजलीअ जी विर्छ जो निज़ाम ख़राब थी पियो, जंहिंखे ॿिनि कंपनियुनि में विरहायो पियो वञे। हुकूमत सुधारनि वारे एजेंडा ते अमल करे पई। बिजलीअ जी ख़रीद ऐं विकिरे बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। लंडन में अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ते हमले में मुलविस 23 पाकिस्तानियुनि जा नाला पासपोर्ट कंट्रोल लिस्ट में शामिल। PTI जे अॻूणे MNA मलाइका बुखारी जो नालो बि पासपोर्ट कंट्रोल लिस्ट में शामिल कयो वियो। ज़रियनि मूजिबि हुकूमत बरतानिया खे 23 ॼणनि जी पाकिस्तान हवालगीअ लाइ ख़त बि लिखी छॾियो आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमून सिंध पुलिस में 25 खां 27 हज़ार भर्तियूं करण जो ऐलान करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे IG सिंध चयो त मीरपुर ख़ासि वाक़िए जी जांच जारी आहे। पुलिस में एहतिसाब जो निज़ाम मौजूदु आहे। मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी।
SSP घोटकी ऐं DIG सखर इल्ज़ामनि बाबति कमेटी कमु करे रही आहे। रिपोर्ट अचण बैदि मीडिया सां शेयर कई वेंदी। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारी रिथा ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी जो बि लाड़काणे शहर खां खेरपुर लाड़काणो पुल ताईं मार्च। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि मार्च में शिरकत कई। सिंधु दरिया ते गुल बि निशावर कया। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो चयो आहे त असां सिंधु दरिया ऐं सिंधु दरिया असां मां आहे। सिंधु न रुगो सिंध पर पाकिस्तान लाइ सभु कुझु आहे। सिंधु जी समूरी तहज़ीब हिन दरिया सां सलाड़ियल आहे। सिंधु दरिया पहिरियां ई मरी रहियो आहे, जंहिंखे मरण न ॾिनो वेंदो। सिंधु दरिया ते को बि केनाल क़बूल न कयो वेंदो। टंडे LIR जे ज़िले चेयरमैनी माणनि लाइ न चोटीअ जा ज़ोर। मक़ामी क़यादत सुहेल टालपुर जी हामी। आसिफ अली ज़रदारी जो वेझो साथी ग़ुलाम क़ादिर मरी ॾोहिटे दरिया ख़ान मरीअ खे ज़िले चेयरमैन जी कुर्सीअ ते विहारण लाइ सरगर्म। फरियाल टालपुर तरफ़ां ग्रीन सिग्नल न मिलण बैदि ग़ुलाम क़ादिर मरी दुबई पहुची सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई। रिज़वी बचाणी ऐं पिताबी हाउस टंडे LIR जी ज़िले चेयरमैन लाइ सुहेल टालपुर जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। मीर पप्पू टालपुर जी वफ़ात बैदि टंडे LIR जे ज़िले चेयरमैन जी कुर्सी ख़ाली थी। मरहूम जो पुटु सुहेल टालपुर ऐं वाइस चेयरमैन दरिया ख़ान मरी उम्मीदवार आहिनि। रिज़वी बचाणी ऐं पिताबी तरफ़ां हिमायत बैदि फरियाल टालपुर बि सुहेल टालपुर खे ज़िले चेयरमैन बणाइण जो इशारो ॾेई छॾियो। शाइर मशरिक़ अल्लामा इक़बाल जो 147 यौम विलादत। गवर्नर पंजाब सलीम हैदर ऐं वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ मज़ार इक़बाल ते हाज़ुरी भरे गुलनि जी चादर रखी ऐं दुआ घुरी। मज़ार इक़बाल ते गार्ड्स जी तब्दीली जी बि तक़रीब थी। नेवीअ जे कैडेट्स मज़ार ते सिक्योरिटीअ जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। कश्मीर पुलिस 3 ॾींहं ॾिठे अगवा थियल वापारी राजेश कुमार केसवाणीअ खे बाज़ियाब न कराए सघी। मुग़वीअ जे वारसनि हिंदू पंचायत ऐं शहरनि जो एहतजाज जो सिलसिलो जारी। कश्मीर में हिंदू पंचायत हाल खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस रुगो कूड़ा दिलासा ॾेई रही आहे। पुलिस मुग़वीअ जी बाज़ियाबीअ लाइ कख भनी बीणो बि नाहे कयो। IG सिंध ऐं DIG लाड़काणो मुग़वीअ खे बाज़ियाब करण लाइ जोगा क़दम खणनि। कराची में हिजड़ा फेस्टिवल शुरू थी वियो। क़ाइदे आज़म हाउस खां फेरियर हाल ताईं रैली। ख्वाजा सुरान जूं दुल्हन ऐं शरनाइनि ते झुमरियूं। फेस्टिवल में ख्वाजा सुरान समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे नुमाइंदनि जी बि शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त KP में ख्वाजा सुरान खे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे। ख्वाजा सुरान खे आदमशुमारीअ में घटि ॻणियो वियो आहे। खेनि मुआशिरे खे तस्लीम करणो पवंदो। ख्वाजा सुरान जी धार कोटा हुजणु घुरिजे। सरकारी इदारनि में खेनि नौकरियूं ॾिनियूं वञनि। भारतीय क्रिकेट टीम चैंपियंस ट्रॉफी खेॾण लाइ पाकिस्तान न ईंदी। भारतीय क्रिकेट बोर्ड ICC खे बाज़ाब्ता तौरु आगाह करे छॾियो। चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल तहत थियण जा इम्कान। क्रिकेट जी हिकु वेबसाइट मूजिबि भारतीय क्रिकेट बोर्ड ICC खे आगाह कयो आहे त भारतीय हुकूमत क्रिकेट टीम पाकिस्तान न उमाइण जी हिदायत कई आहे। भारतीय जवाब खां पोइ ICC हाइब्रिड प्लान तहत पाकिस्तान ऐं UAE में मैचिस कराइण ते ग़ौर शुरू करे छॾियो। हाइब्रिड मॉडल में श्रीलंका जे ऑप्शन ते बि ग़ौर वीचार। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया सुभाणे फ़ैसिलाती वनडे मैच में आम्हूं साम्हूं। क़ौमी टीम मैच खेॾण लाइ पर्थ पहुची वई। 3 मैचिस वारी सीरीज़ हिकु मैच तां बराबरि आहे। ऐं हॉलीवुड एनिमेटेड फिल्म मुफासा दी लॉयन किंग जो आख़िरी ट्रेलर जारी। शींहं जे ॿचे जी कहाणीअ ते ॿधल फिल्म 20 दिसंबर ते रिलीज़ कई वेंदी।